नाज़रीन, हैदराबाद में 2016 में जनम वठंदड़ XDR टाइफाइड पूरे सिंध में पखिड़िजी वियो। मेहरान टीवी गुज़रियल 5 सालनि जे अंग अखरनि जा तफ़सील हासिल करे वरिता आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर सलीम मल्हा। जी सलीम। जी बिल्कुल, 2016 में हैदराबाद में पैदा थींदड़ XDR टाइफाइड पूरी सिंध में फैलिजी वियो आहे। मेहरान टीवी टाइफाइड जे पूरे सिंध जी रिपोर्ट हासिल करे वरिती आहे। हैदराबाद समेत पूरी सिंध में 2016 खां 2000 मई 2021 ताईं 20,338 केस रिपोर्ट थिया आहिनि। कराची सभिनी खां वधीक मुतासिर थियो आहे, जिते 14,616 केस रिपोर्ट थिया। सिहत खाते मूजिबि हैदराबाद में 5 सालनि दौरान XDR टाइफाइड एक्सटेंसिव ड्रग रेजिस्टेंस जंहिंखे चइबो आहे, उन जा जेके 3,978 केस रिपोर्ट थिया आहिनि। बाक़ी ज़िलनि में जेके रिपोर्ट थिया आहिनि उन्हनि में 1,744 केस आहिनि। सिहत खाते जो चवणु आहे त हलंदड़ साल बि हिन वक़्त ताईं 1400 केस रिपोर्ट थी चुका आहिनि। सिहत खाते जे माहिरनि जो चवणु आहे त XDR टाइफाइड गंदे पाणी मां बैक्टीरिया फैलिजणु, पारूथो खाधो ऐं बिना मशवरे जे एंटीबायोटिक इस्तेमालु करणु सबबु थींदो आहे। जी सलीम, जी महिरबानी।